ऐं हाणे ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां, जिते जर्नलिस्ट्स राइटर्स फॉर ट्रुथ एंड जस्टिस जो इजलास थी गुज़रियो। सदारत मर्कज़ी जनरल सेक्रेटरी शौकत अली नूनारी कई ऐं तंज़ीमी एजेंडा ते ख़िताब कयो। अवांखे अपडेट कंदा पिया हलूं राणीपुर खां, जिते जर्नलिस्ट्स राइटर्स फॉर ट्रुथ एंड जस्टिस जो इजलास थी गुज़रियो। इजलास जी सदारत मर्कज़ी जनरल सेक्रेटरी शौकत अली नूनारी कई ऐं तंज़ीमी एजेंडा ते पिण ख़िताब कयो। तफ़सील ॿुधाईंदा हलिजो त कहिड़ा तफ़सील आहिनि। जी अवांखे ॿुधाईंदो हलां त जर्नलिस्ट राइटर्स फॉर ट्रुथ एंड जस्टिस जो इजलास थियो, जी सदारत मर्कज़ी जनरल सेक्रेटरी शौकत अली नूनारी साहब जन कई ऐं ख़िताब कंदे चयो आहे, हर मज़लूम जी मदद करणु असांजे मंसूर में शामिल आहे। असां मज़दूर, हावी, गरीब, मिसकिन ऐं भोपाल दोस्तनि जी मदद कंदासीं। आख़िर में तंज़ीम में शमूलियत कंदड़ दोस्तनि जी भाईकार कयो वियो ऐं आयल महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा पिण पेश कया विया। जी अपडेट करण लाइ खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सोमरा वॉलपेपर PVC पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफ़ाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजोरनी सोमरो, फोन नंबर 03333702510, 03333707886। नोट व्हाट्सएप पिण साॻे नंबर ते आहे।